अस्सलाम वालेकुम साथियों, उम्मीद करना ठीक है खैरियत सां था। जीअं त तव्हां तस्वीरां वीडियो में ॾिठियूं त तमामु हर तरह जी तस्वीरां सिंधी सकाफ़ती या ॿियूं कंहिं स्टाइल जी तस्वीरां त इन तरह जी अगरि तव्हां तस्वीरां ठाहिणु चाहियो था त असांजे चैनल ते तव्हांखे प्रॉम्प्ट मिली वेंदो। चैनल मां जेको आहे त डिस्क्रिप्शन में लिंक ॾींदुसि ऐं कमेंट में तव्हां उतां जॉइन करे सघो था। आसान तरीक़े सां तव्हां पहिरों हर तरह जा फ़ोटू जेके असां एडिट करे पंहिंजी तस्वीर मतिलबु जेका बि हूंदी त असां उन चैनल ते अपलोड कंदासीं। त अगरि तव्हांखे इन तरह जा फ़ोटू ठाहिणा आहिनि त असांखे चैनल खे कंदा फॉलो। असां हाणे हलंदासीं तस्वीर खे एडिट करण लाइ त तस्वीर कीअं एडिट करे ऐं प्रॉम्प्ट कीअं कॉपी कजे। त असां हाणे हलंदासीं व्हाट्सअप ते वञी करे असां हुनजी प्रॉम्प्ट कॉपी कंदासीं जंहिंजी असांखे तस्वीर ठाहिणी आहे। त असां हाणे प्रॉम्प्ट कॉपी करे हाणे असां वेंदा जिमनी ऐप खे सर्च कंदासीं। जिमनी ऐप खे सर्च करे असां कंदासीं उनखे ओपन। अगरि तव्हांजो अकाउंट न ठहियल त जिमनी ऐप ओपन करे तव्हांखे उनखे जेको जीमेल आहे तव्हांजी मोबाइल जो उन सां तव्हांखे जेको आहे सेट करिणो आहे। सेट करण खां बाद तव्हां हाणे जेको आहे त कहिड़ी टाइम जी वेंदो। हाणे असां हलंदा तस्वीर खे एड कंदासीं। एड करे हुनखे असां प्रॉम्प्ट सां गॾु सेट कंदासीं। असां तस्वीर खे कंदा सिलेक्ट करणी असां कंदासीं प्रॉम्प्ट खे पेस्ट। असां जीअं वेठे प्रॉम्प्ट खे हणंदासीं प्रॉम्प्ट थींदो पेस्ट ऐं इन खां बाद असां कंदासीं सेंड। अगरि तव्हां तस्वीर सिलेक्ट करण वारो जेको ऑप्शन आहे सिलेक्ट जेको तव्हांखे प्लस नज़र अची रहियो आहे इन तरीक़े सां तस्वीर सिलेक्ट कंदा। हाणे असांखे पेस्ट करण खां बाद कुझु ई देरि में असांजी तस्वीर थी वेंदी तयारु। त तव्हांखे कुझु देरि इंतज़ारु करिणो पवंदो त तस्वीर जेसीं ताईं एडिट थी करे हाणे असांजी तस्वीर एडिट थी करे असांजे साम्हूं अची वई आहे बिल्कुलु।